बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंग रहियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद जे सदर थाणे जी हद ॻोठ गौस बख्श जतोई में 2 महीना अॻु बेदर्दी सां क़तल थियल मीर हसन जतोई जे कातिलनि खे गिरफ़्तार न करण ते संदसि वारिसनि जो सदर पुलिस ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। कातिलनि ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। DIG लाड़काणो ऐं SSP जैकबाबाद खां कातिलनि खे गिरफ़्तार करण जी घुर। ॿी सूरत में DIG लाड़काणो ऑफिस आॾो धरणे जो चिताओ। जैकबाबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां धारनि खे कूड़ा डोमिसाइल ऐं सुञाणप कार्ड ठाहे ॾियण ख़िलाफ़ अब्दुल सत्तार जागीरानी, निज़ाम मस्तोई, मोहम्मद उमर सोलंकी, अब्दुल गफूर थहीम, अब्दुल नबी मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में तरक़ी पसंद ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त धारनि खे जारी कयल कूड़ा डोमिसाइल ऐं सुञाणप कार्ड रद्द कया वञनि। सिंध जे माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हणी मुक़रर थियल धारनि, कामोरनि ऐं यूनिवर्सिटीज़ में सिंधी शागिर्दनि जी सीटनि ते दाख़िला वठंदड़ शागिर्दनि जूं दाख़िलाऊं रद्द करे सिंधी नौजवाननि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। सिंध बलोचिस्तान जी मशहूर शख्सियत सरदार अब्दुल्ला शाह जो मामो सैयद इरशाद शाह लालतबाद लाडाणो करे वियो। जनाज़ा नमाज में सरदार अब्दुल्ला शाह, सैयद खादिम हुसैन शाह, सैयद इनायत शाह, सैयद महताब शाह, मुअज़्ज़म खान जमाली, मीर मंजूर खान खोसो, राजा फयाज, CEO जैकब न्यूज़ मोहम्मद असलम गोलो समेत मुख्तलिफ सियासी समाजी अॻवाननि जी शिरकत। संदसि तदफीन अबाणे कब्रिस्तान दरगाह हसन सुल्तान शहनशाह छट में कई वई। रामशोरो वेझो ॻोठ सिंगार खोसो में पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुतासिरनि सां इज़हार हमदर्दी ऐं हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराइण लाइ अवामी तहरीक जो मरकज़ी वफ़द एडवोकेट सज्जाद अहमद चांडियो, नूर अहमद काथियार, इंसाफ जतोई, मुस्तफ़ा रांझानी, अमर जलील कलोई जी अॻवानी में ॻोठ सिंगार खोसो पहुतो। अॻवाननि जो चवणु हो त पीपल्स पार्टी जी अहिड़ी कहरी कार्रवाई आमिर जनरल ज़ियाउल हक़ जे मार्शल लॉ वारे दौर खे वरजायो आहे। नाम निहाद जमहूरी दौर में ॻोठ सिंगार ते पुलिस चढ़ाई करे मासूम ॿारनि खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। कच्छ ते खयल ॿारनि, पहिरियों उघाड़े औरतुनि खे गिरफ़्तार कयो वियो। 52 खां मथे घर बख्तरबंद गाॾियुनि ज़रिए ड्राहे पट कया विया आहिनि। पुलिस घोट ऐं कुंवार समेत 25 औरतुनि खे गिरफ़्तार करे जेल हवाले कयो आहे। अॻवाननि मुतासिरनि खे ख़ातिरी कराई त वॾेरनि जे कारिंदनि मथां न सिर्फ़ केस दाख़िल करण पर हर एहतजाज में शिरकत कई। 5 ॾींहं अॻु ठठो में मस्ताने नौजवान मोहसिन सफ़ी खत्री सां बासर औबाश नौजवाननि पारां तशद्दुद ऐं तज़लील करण बाद वीडियो ठाहे वायरल कंदड़ मुख्य जवाबदार सजण मेमण खे पंहिंजे वालिद DHO ठठो डॉक्टर हनीफ मेमण, संदसि साथी मुर्तज़ा खुश्क समेत SHO ठठो हवाले करे छॾियो। केस में नामज़द थियल 5 जवाबदारनि मां 3 ॼणनि आमिर मेमण, नईम जोखियो ऐं ज़ाहिद खॾाई अॻवाट ई गिरफ़्तार थियल। पुलिस ॾोह में इस्तेमाल थींदड़ सरकारी कार बि हथ करे वरिती। सभिनी जवाबदारनि खे सूमर ॾींहुं रिमांड लाइ अदालत पेश कयो वेंदो। मीरपुर माथेलो वेझो मसू वाह पुल तां खंड सां भरियल ट्रक गुज़रण वक़्तु पुल धमाके सां टुटी पई। ट्रक कल्टी, खंड जूं समूरियूं बोरियूं पाणी में किरी पयूं। जरवार रोड ते मसू वाह RD 109 वटि पुल टुटण बाद घोटकी जरवार रोड बंद थी वियो। मुसाफ़िर सख़्त परेशान। लाड़काणो में सिंध TV नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर ऐं सीनियर सहाफ़ी लेखक ऐं अदीब ज़ुल्फ़कार अली राजपर जे वालिद रिटायर्ड आबपाशी ऑफिसर अब्दुल कादिर राजपर जी वफ़ात ते अवामी तहरीक जी मरकज़ी ऑर्गेनाइजिंग कमेटी जे सेक्रेटरी महरान सिंधी, एडवोकेट साजिद हुसैन महेसर, हाजी अली हसन वक्को, मोहम्मद खान चांडियो ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां संदसि पुट ज़ुल्फ़कार अली राजपर सां ताज़ियत कई वई। मटियारी में PP शहीद भुट्टो जे सूबाई अॻवाननि एडवोकेट पीरल मजीदाणो ऐं अली ॾाहिरी पारां वहशत जो निशानो बणियल नीगर ज़ुबैर सूमरो जो केस मुफ़्त में विढ़ण जो ऐलान कयो वियो आहे। संदन चवणु हो त मटियारी जे मज़लूम नीगर सां ताक़त जे नशे में धुत वहशिन ज़ुल्म कयो आहे। ज़ुबैर सूमरो जो केस असांजो लीगल पैनल मुफ़्त में विढ़ी मज़लूम नीगर जे वालिदैन खे इंसाफ़ ॾियारींदो। सकरंड वेझो गर्मी सबब रोडी कैनाल में वींजंदड़ 4 दोस्त बुॾी विया। 3 खे मक़ामी टोबन बचाए वरितो। 1 ॼणे जो लाश हथ। मड घर पहुचण ते संदसि घर भातियुनि में रोज राड़ो। इंतज़ामिया पारां बर वक़्तु उपाउ न वठण ते वारिसनि जो एहतजाज। इत्तला बावजूद इंतज़ामिया जो को बि अमलदार न पहुतो, जंहिं सबब नौजवान बुॾी फौत थी वियो। वारिसनि जो इल्ज़ाम। दरिया खान मरी भरिसां ॻोठ सरवर लाशारी में वाटर कोर्स जी खाटी तां लाशारी ऐं ख़ासख़ाली बिरादरी में झेड़ो। लठियूं ऐं सिरोटा लॻण सबब मोहम्मद सुलेमान ख़ासख़ैली ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा लाशारी ज़ख़्मी। दरिया खान मरी अस्पताल में डॉक्टर न हुअण सबब नवाब शाह मुंतकिल। घोटकी में हाजी दादन खान महर ऐं हज़ार खान महर विच में ज़मीनी तकरार तां छिकताण। ज़िले काउंसिल जे चेयरमैन हाजी खान महर जो चवणु आहे त पुलिस इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। जरवार लॻ ॻोठ अख्तियार वसीर में बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुतासिर औरत जो वारिसनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो। मुतासिर औरत रेशमा मीरानी जो चवणु हो त टिलण, मोहब्बत, नादिर, पिराही वारा हर रोज़ मुंहिंजे घर ते काह करे मुंहिंजी इज़त लुटण जी कोशिश करे रहिया आहिनि, जॾहिं त असांखे ख़ामोश रहण लाइ मौतमार धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। पुलिस बि मदद नथी करे, असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ही हुयूं हेडलाइंस। सॼे मुल्क जी भिरिया रोड ऐं भरपासे में सख़्त गर्मी बावजूद लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। अचो त शहरनि जा वीचार ॿुधूं।
लोड शेडिंग आहे 4-4 कलाक लोड शेडिंग पई आहे लाइट आहे ई कोन्हे कम ई नथो हले सभु मशीनूं बंदि लॻियूं पियूं आहिनि वापडा अलाए छा थी करे मीटर सड़ी था वञनि लाइट डिम वरी एतिरी हूंदी आहे त पखो ई नथो हले ॾिसो न हाणे पखे जी कहिड़ी हालत लॻी पई आहे हिते गर्मी एतिरी आहे छा कयूं हाणे मां लोड शेडिंग जे हवाले सां लोड शेडिंग भी एतिरी हली वई आहे 3 कलाक अचे थी त 5 कलाक बिजली कान्हे का लोड शेडिंग बिजली जी बसि इहो टाइम टेबल लॻो पियो आहे ॾिसो था सुबुह वेंदी आहे 12 खां 3 बजे ईंदी हाणे वेठा आहियूं सोलर हाणे बसि हिते गुज़ारो था कयूं पंहिंजो इहो को तरीक़ो कोन्हे को बाबा कुंडी ॾियो अदा हा बाबा अचु बाबा साम्हूं हणी कुंडी बाबा हल ठीकु आहे 500 वठी विया वरी आया 15 ॾींहं बाबा 1000 वठी विया इहो को तरीक़ो कोन्हे को हाणे हींअर बि असां वांदा वेठा आहियूं असां छा कंदासीं छा खाईंदासीं गर्मी ॾाढी आहे गर्मी तव्हांजे साम्हूं आहियूं असां होटल जा मज़दूर आख़िर के छा किथां खाईंदासीं ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsHD.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो ॾिसंदा रहो जैकब न्यूज़ ख़बर खां हक़ीक़त ताईं।